अवल अल्लाह अलीम आला आलम जोधणी। अवल अल्लाह अलीम आला आलम जोधणी कादिर पहुँची कुदरत सी कायम माह कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराह सचोधणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ों जोड़ जहान जी। वहदहू शरीक लहू ई विहाज वी खटी जे हाराई हंद तुंजो ही पाणा चवंदई पी भरे जाम जन्नत जो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम आहे सही राह ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शारी ताहिरी। फ़िरक़ेवारीअ जे तकरार खां साफ़ ऐं दीनी ॼाण जो तहक़ीक़ी प्रोग्राम अवां सॼणनि जे लाइ पेश कंदा आहियूं। अल्लाह करीम खां दुआ आहे त रब काइनात अवां असां सभिनी जो हर पल हर वक़्तु ख़ुशियुनि सां मालामाल फ़रमाए, हर लम्हे हर घड़ी पंहिंजो ज़िकिर ऐं पंहिंजो शुक्र अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वहदहू ला शरीक लहू हीअ हेकड़ाई हक़ ॿियाईअ खे बख जन विदो से विसरिया। जी दोस्तो, ही प्रोग्राम अवां सॼणनि जे लाइ कोशिशि कंदा आहियूं त अल्लाह ताला ऐं अल्लाह जे हबीब जे गुणनि जूं ॻाल्हियूं कजनि। हिन प्रोग्राम में अव्हां जे लाइ हज़रत नबी पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जे अहादीस जी रोशनी में इस्लाही पहलू खणी ईंदा आहियूं। क़ुरान करीम जे आयतुनि जी रोशनी में ऐं लतीफ़ीलात जे हवाले सां कुछ इस्लाही ॻाल्हियूं शामिल कंदा आहियूं। इन सिलसिले जो अॼु ही 5हों प्रोग्राम आहे। अॼु असांजी कोशिशि रहंदी त अव्हां जे लाइ इस्लाह मुआशरा, मुआशरे जी इस्लाह, मुआशरे जूं जेके बुरायूं आहिनि जन असांजे इस्लाम जे हवाले सां तमामु घणो असांखे अव्हांखे मुआशरे खे इस्लाम जे ख़िलाफ़ु उहे साज़िशूं जन तमामु घणो नुक़सानु ॾिनो आहे। इस्लाम असांजो अमन जो, मुहबत जो, प्यार जो दीन आहे जंहिं असांखे हलणु घुमणु इज़त ग़ैरत हिशमत सेखारी आहे। जी दोस्तो, सभ खां पहिरीं मनाजाते बारगाह इलाही सिंध जे निराले ऐं बहितरीन सना ख़ां मोहतरम करीम बख़्श मलिक जे आवाज़ में अव्हांखे ॿुधायूं था ऐं पोइ हलूं था प्रोग्राम ॾांहुं। फज़ल पंहिंजो कजाए बंद बेकार ते या खुदा कर करम ओ गुनहगार ते या खुदा कर करम या इलाहियत में ज़ाया कई जिंदगी अमल सालिहनत में खेती शर्मंदगी
जुल्फ हैं जो कजाए बंद बेकार ते या खुदा कर करम पह जडो हर गायों दिसिए थोड़ा का पुर पपने में आया किथे वनी मालिका तू आला तू अफजल तू पिरी तू पाक नाहसानी तुझो संसार में हर जातों जी हाक तुझे करे ताज धड़ी जुड़ी जमी अफलाक जिन मलाइक हूरों परियों आदमी बाखलाक सब सला तो सादिक पढ़ी मलक जा मुश्ताक असी चाहत में जा चाक आयो दिल पर तुझे दरजा पह जाडो हर गायों दिसिए थोड़ा का पुर पपने में आया किथे वनी मालिका पुर पपने में आया किथे वनी मालिका सतुर पहे जो सता रखयो सतुर पहे जो सता रख्यो बदकार ते सतुर पहे जो सता रख्यो बदकार ते फजुल पहे जो गजाए बंद बेकार ते या खुदा कर करम मोह गुनहगार ते या खुदा कर करम मोह गुनहगार ते फजुल पहे जो गजाए बंद बेकार ते या खुदा कर करम मेरो मन दो आया सदके महबूब जे बख्श बारी चाया सदके महबूब जे मेरो मन दो आया सदके महबूब जे बख्श बारी चाया सदके महबूब जे बख्श बारी चाया सदके महबूब जे खोड़ खिला दावता था बनिया भारते खोड़ खिला दावता था खता दारते खोड़ खिला दावता था खता दारते फजुल पहे जो गजाए बंद बेकार ते या खुदा कर करम मोह गुनहगार ते या खुदा कर करम मोह गुनहगार ते फजुल पहे जो गजाए बंद बेकार ते या खुदा कर करम माफी मोहताज तो दर खुदा तो घुरे मलिक सादिक मदा ही गरो गल करे माफी मोहताज तो दर खुदा तो घुरे मलिक सादिक मदा ही गरो गल करे मलिक सादिक मदा ही गरो गल करे रहम राज़िक कयो इन अर्ज़दार ते रहम राज़िक कयो इन अर्ज़दार ते फजुल पहे जो गजाए बंद बेकार ते या खुदा कर करम मोह गुनहगार ते या खुदा कर करम मोह गुनहगार ते फजुल पहे जो गजाए बंद बेकार ते या खुदा कर करम सुभान अल्लाह या खुदा कर करम बंदे बेकार ते नाले वारे सना खां करीम बख्श मलिक जो आवाज़ हो ऐं सादिक अली मलिक जी ख़ूबसूरत मनाजात बारगाह इलाही प्रोग्राम जे शुरुआत में अव्हां जे लाइ पेश कईसीं।
जी दोस्तों, प्रोग्राम आहे सईं राह ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼोके प्रोग्राम में अव्हां जे लाइ मुआशरती इस्लाह जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं थींदियूं ऐं उन सां गॾोगॾु सरकार जी सना ॿुधंदा हलंदासीं। जां जां पसी पाण खे तां नाहे निमाज़, जां पसी पाण खे तां नाहे निमाज़, सभु विञाए साज़, तंहिंखां पोइ तकबीर चओ। आशिकन अल्लाह जी सदावाई वात, आशिकन अल्लाह जी सदावाई वात, फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम तन में इहा तात, उन्ही खे कंहिं सात सजण वेल मविसरे। दोस्तों, लतीफ़ साईं फरमाए थो त अघियो काओ कच माणकनि मोट थी, अघियो काओ कच माणकनि मोट थी, पलय पायो सच आछींदे लजमरां, हिन मिलावती माहौल अंदरि खरे ऐं खोटे खे परखणु ॾाढो ॾुखियो आहे। ज़ुबान दराज़ इंसाननि जे दौर में सचे ऐं साफ़ माण्हूअ जो को क़दुरु कोन्हे। मसनूई मेकअप वारे माहौल में हक़ीक़ी हुस्न बि वेचारड़ो पियो लॻे। मुनाफ़िक़त खे सियासत जो रंग ॾिनो पियो वञे, असुल ऐं नकुल जी ख़बर ई नथी पवे। रोल गोल्ड अॻियां सचो सोन बि लॼी पियो लॻे। ग़ैर शरई रस्मुनि इस्लाम जहिड़े सही ऐं सचे मज़हब खे बि बदनाम करे छॾियो आहे। दोस्तों, मुआशरे जे अंदरि हाणोकिन हालतुनि में असां इहा ॾिसूं त डिस्को ऐं पिटको इन्ही असांजे इस्लामी माहौल खे तमामु घणो मुतासिर कयो आहे, ख़राबु कयो आहे। ॿार जे ॼमण सां ई ग़ैर शरई रस्मूं जनम वठनि थियूं। अञा ॿार ऊआऊं जो आवाज़ मस थो कढे त घर अंदरि दुहुल धमचर ऐं सेहरनि जो सटको शुरू थींदो। पाड़े ओड़े ऐं बिरादरी जूं औरतूं अची गॾु थींदियूं। राति जे काफ़ी हिसे ताईं नाच गानो डिस्को ऐं पिटको शुरू थी वञे थो। बीमार कमज़ोर कुराड़ियूं जेके ॾींहं जो बि पंहिंजनि घरनि मां ॿाहिरि निकिरी न सघंदियूं, से राति जो ऊंदाहीअ में धिका थाबा खाईंदियूं, अची धमचर में शरीक थींदियूं। उहो धमचर ॾींहं अधु न पर काफ़ी ॾींहंनि ताईं हलंदो आहे। आख़िरी धमाल 7 तारीख़ ते पूरे ज़ोर शोर सां इख़्तिताम ते पहुचंदी आहे। लतीफ़ साईं फरमायो त इन पर न ईमान जीअं कल में गो कोठाईं, इन पर न ईमान जीअं कल में गो कोठाईं, दगा तुंहिंजी दिलि में शिरक ऐं शैतान, मुंहं में मुसलमान, अंदरि आज़र आहीं। दोस्तों, शरई हुकुम आहे त 7 तारीख़ ॿार जो अक़ीक़ो करणु सुन्नत आहे। अक़ीक़ो हक़ीक़त में सदको आहे ऐं सदको मुसीबत खे टारींदो आहे। ॿार जे मथां जेके कुझु तकलीफ़ूं या मुसीबतूं अचणियूं हूंदियूं आहिनि, अल्लाह ताला हिन अक़ीक़े जे सदके माफ़ करे छॾींदो आहे। असां मुस्लमान ग़ैर शरई रस्मुनि बिरादरी भत्तनि ते लखें रुपया लुटाए छॾींदा आहियूं, पर अल्लाह जल शानहू ऐं नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे हुकुम ते 1 रुपयो बि ख़र्च करण लाइ तयारु न आहियूं। दोस्तों, हुक्म खुदावंदी जेको मुंहिंजे आका नबी इनामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे थियो, छो त पैगम्बर आहिनि, पैगाम पहुचाईंदड़ आहिनि। उन आका असांखे ॿुधायो त छोकिरे लाइ
पुट लाइ 2 पहरू ऐं छोकिरीअ लाइ यानी न्याणीअ लाइ 1 पहरू हूंदो आहे। हुकुम आहे त उहो अक़ीक़े जो गोश्त पाण बि खाओ, पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि ऐं दोस्तनि अहबाबनि खे बि खारायो। पर यादि रखो, अहिड़नि मौक़नि ते ग़रीबनि ऐं मिसकीननि खे बि न विसारियो। पर असां मुस्लमान उन जे बरक्स 7 तारीख़ छठी, जंहिंखे चटी चयो वेंदो आहे, ॾाढे धाम धूम सां भत जूं देगियूं तयारु करे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि अहबाबनि खे खाराए भत जे एवज़ पैसा वसूल कंदा आहियूं। बसि ॾिनो पुटु छुटे जो, ज़ात जो रोकड़ो, वेठल खीसो खान। अल्लाह ताला शल पंहिंजी पनाह में रखे। दोस्तों, हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमाइनि था त बुछड़े में बुछड़ी दावत उहा आहे जंहिंमें दुनियादारनि ऐं सरमाएदारनि खे सॾियो वञे ऐं ग़रीबनि मिसकीननि खे विसारियो वञे। मौजूदा दौर अंदरि अक्सर अहिड़ियूं ई दावतूं थींदियूं रहंदियूं आहिनि, छो त अॼु वाह वाह ऐं ख़ुशामद जो दौरु आहे। तंहिं लाइ दावत जो नालो मटाए पार्टी रखियो वियो। बहितरीन कार्ड छपराए उन्हनि अमीरनि ऐं सरमाएदारनि में विरहाया वेंदा जेके सणभियूं धुरियूं हूंदियूं, जिन में उमेद सरस हूंदी, जेके रोक रक़म सां गॾु पैसनि जा हार बि पेश कंदा आहिनि। दावतनामे खां सुरंदे वारो कमु वरितो वेंदो आहे। जीअं कंहिं हमराह पुछो त अदाही छा आहे, जवाबु मिलियो त सुरंदो। वरी पुछईं त भाऊ कुझु चुरंदो? चईं त भाऊ जे चुरंदो त कुझु घुरंदो। ग़ैर शरई रस्मुनि जो त को काथो ई कोन्हे। असां जॾहिं मुआशिरे ते नज़र रखूं था त का हिकु रस्म हुजे त उन जो ज़िक्र कजे, पर अफ़सोस जो असां वटि त मुल्क सॼो मंसूर लॻो पियो आहे। मुल्क सॼो मंसूर कुही कुहंदे केतिरा। अक्सर शहरनि अंदरि तव्हां ॾिठो हूंदो त नातख़्वानी जो रवाजु आहे ऐं तमामु कराची ऐं मुख़्तलिफ़ वॾनि वॾनि शहरनि जा ॼातल सुञातल मशहूरु नातख़्वान घुराए घर अंदरि प्रोग्राम रखियो वेंदो आहे। लाउड स्पीकर जो बहितरीनु इंतज़ाम हूंदो आहे। साहिब दावत तरफ़ां क़ीमती कार्ड छपराए ज़मींदारनि, आफ़ीसरनि ऐं सरमाएदारनि में विरहाया वेंदा आहिनि। दीनदार माण्हुनि खे दावत न हूंदी आहे, छो त उहे अक्सर मिसकीन हूंदा आहिनि। हिते त 5-10 वारियूं दस्तियूं न, पर 50, 100 ऐं 500, 1000 खां 5000 ताईं दस्तियुनि जी ज़रूरत हूंदी आहे। आशिक़ रसूल नातख़्वान जे मथां दिलि खोले पैसा घोरे इश्क़ ऐं मुहबत जो सबूत पेश कंदा आहिनि। आशिक़ रसूल अगरि ॾुख न कनि त अर्ज़ु कयनि, अदा ॾुख न कजो, छो त सच ॾाढो कड़ो आहे ऐं चवणो पवे थो। अफ़सोस इहो आहे त उहा महफ़िल उहे माण्हू कराईंदा आहिनि जन जे मुंहं ते न मुहम्मदी सूरत न सरकार जी सुन्नत सां उन्हनि जो प्यारु। साहिब दावत सां गॾोगॾु नातख़्वान बि साॻी सूरत में दुहुल, धमचर, दफ़ ऐं ख़ुदा जे ज़िक्र खे अहिड़े अंदाज़ सां पेश कयो वेंदो आहे, नऊज़ बिल्लाह, ॼण दुहुल पियो वॼे। शायदि इहो ई सबबु आहे जो ॾाढ़ीअ वारनि ऐं दीनदारनि लाइ अहिड़ी महफ़िल गोया ममनू इलाइक़ो आहे। हालांकि अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम अंदरि मुहबत जी कसवटी ऐं इश्क़ जी अलामत ही बयानु फ़रमाई आहे त मुंहिंजा महबूब उन्हनि माण्हुनि खे ॿुधाए जेके मुंहिंजे इश्क़ मुहबत जूं ड्राड़ूं ऐं ॿटाकूं हणनि था। अगरि इश्क़ मुहबत जी दावा कनि था त पोइ उहे तुंहिंजी इताअत ऐं फ़र्मा बरदारी कनि। मन युति रसूल फ़क़द अता अल्लाह। दोस्तों, अहिड़े मुआशिरे जे अंदरि असां ख़ुशकिस्मत आहियूं जो असां वटि काइनात जो कारणी मिठड़ो महबूब आयो, जंहिं अचण सां असांजा सभई कम आसान कया।
हलूं था सरकार जी सनाख्वानी ॾांहुं, केॾांहुं न वञिजो। प्रोग्राम आहे साईं राह ऐं मां आहियां मुंहिंजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। मिलूं था हिन सरकार जी सुहिणी सनाख्वानी खां पोइ ऐं अॼु अव्हां जे लाइ इस्लाह मुआशरा जूं तमामु तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं हिन प्रोग्राम में शामिल रहंदियूं। करीम बख़्श मलिक जो ख़ूबसूरत आवाज़ अव्हां जे समाअतुनि ताईं। हबीबना सल्ले अला मुहम्मदन। बेशक आए बारखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह। बेशक आए बारखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह। मुँह में नूर गुलाबज गुल खां, मुँह में नूर गुलाबज गुल खां, नाजुक जानी बिस्मिल्लाह। बेशक आए बारखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह। लफ्ज़ उहे मां काॾा जन सां लिखी मां राहत माणिया। लफ्ज़ उहे मां काॾा जन सां लिखी मां राहत माणिया। जट आहियां का शइ बि न ॼाणिया, जट आहियां का शइ बि न ॼाणिया, थी महिरबानी बिस्मिल्लाह। बेशक आए बारखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह। मुँह में नूर गुलाबज गुल खां, मुँह में नूर गुलाबज गुल खां, नाजुक जानी बिस्मिल्लाह। वतन मोहम्मद मोहम्मद चवंदा मुंहिं खां पोइ मथन पड़ पवंदा। वतन मोहम्मद मोहम्मद चवंदा मुंहिं खां पोइ मथन पड़ पवंदा। तोसां तोड़ निभाई आजन, तोसां तोड़ निभाई आजन, यार यारानी बिस्मिल्लाह। बेशक आए बारखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह। मुँह में नूर गुलाबज गुल खां, मुँह में नूर गुलाबज गुल खां, नाजुक जानी बिस्मिल्लाह। नाज़क याज पेराइल भी तोते, इब्राहिम इस्माइल भी तोते। नाज़क याज पेराइल भी तोते, इब्राहिम इस्माइल भी तोते। बिन दिल बरन नबियन जी है, बिन दिल बरन नबियन जे दुआउन जी निशानी बिस्मिल्लाह। बेशक आए बारखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह। मुँह में नूर गुलाबज गुल खां, नाजुक जानी बिस्मिल्लाह। तो लज पाल न काला गर्जी जो न मञिया उन्हीअ जी मर्ज़ी। तो लज पाल न काला गर्जी जो न मञिया उन्हीअ जी मर्ज़ी। नूर मोहम्मद मञण फर्ज़ी, नूर मोहम्मद मञण फर्ज़ी, ज़ात नूरानी बिस्मिल्लाह। बेशक आए बारखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह। मुँह में नूर गुलाबज गुल खां, मुँह में नूर गुलाबज गुल खां, नाजुक जानी बिस्मिल्लाह। बेशक आए
बचड़ा बाना तुझे दर हसनैन जनाना माँ बानो मुझा बचड़ा बाना अबो बे तुझो बानो मोहजी अबो बे तुझो बानो मोहजी अमर बेबानी बिस्मिल्लाह बेशक आए बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह बेशक आए बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह तुझो दर्द मुबारक दिल में साझे काते कह महफिल में तुझो दर्द मुबारक दिल में साझे काते कह महफिल में ठाहे शेर जवात चवे हर ठाहे शेर जवात चवे हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह बेशक आए बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह तरसे केर तबीब न हो दो हाजी गुलाम नबी बिन हो दो तरसे केर तबीब न हो दो हाजी गुलाम नबी बिन हो दो मुल्क फना दिए भी दो थी दो मुल्क फना दिए भी दो थी दो इश्क नफानी बिस्मिल्लाह बेशक आए बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मोह में नूर गुलाब ज गुल खा मोह में नूर गुलाब ज गुल खा नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आए बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह सुभान अल्लाह मोहतरम करीम बख्श मलिक जो तमाम बेहतरीन आवाज़ साईं हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जी तमाम ख़ूबसूरत शायरी वहदहू ला शरीक लहू जां थो चई ईअं मञ मुहम्मद कारणी निरतऊं मझानी है तां तूं वञो कीअं नाए सिर ॿियनि खे वहदहू ला शरीक लहू जॾहिं चयो जन तन मञो मुहम्मद कारणी हे जां साण हियनि तॾहिं मझां तन अवतड़ को न ओलियो। प्रोग्राम सही राह में एक भेरो भली कार मां आहियां मुंहिंजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। दोस्तों अॼु प्रोग्राम जो मौज़ू जेको आहे उहो आहे मुआशरती इस्लाह ऐं अॼु असां इस्लाही तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं करणियूं पवनि थियूं। असां जॾहिं मुआशरे में नज़र फेरायूं था त नज़र पवे थी कंहिं ते कहिड़ी शइ ते। इस्लाम अंदरि सलाम जी वॾी अहमियत आहे। सलाम खां अॻु कलाम करण जी बि मुमानियत आहे। सलाम जो मसनून तरीक़ो इहो आहे त अस्सलामु अलैकुम चइजे ऐं उन जे जवाब में वालेकुम सलाम चइजे। अगरि सलाम अंदरि वरहमतुल्लाह जो लफ़्ज़ वधाइबो त 10 नेकियूं, अगरि वबरकातहू जो लफ़्ज़ वधाइबो त 10 नेकियूं वधीक मिलंदियूं। गोया अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह वबरकातहू चवण सां 30 नेकियूं मिलंदियूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम मलाइकनि जे मथां बि इहो ई सलाम वरायो हो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा जे दौर जो बि इहो ई सलाम हुयो।
अफ़सोस जो हिन मिलावत वारे दौर अंदरि सलाम में बि काफ़ी मिलावत थी वई आहे। किथे त सलाम वारी इहा सूरत ई तब्दील कई वई आहे। उहो सबबु आहे जो उहा बरकत ऐं रहमत न रही आहे, छो त सलाम जी माना आहे दुआ, त अल्लाह ताला तोखे सलामत रखे, तोखे बरकत वारो करे, तुंहिंजे मथां पंहिंजी रहमत मोकिले। पर अॼु उन जे बरक्स असांजो सलाम ई मटिजी चुको आहे। के मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सलाम कनि था ऐं ॿिया वरी उहे आहिनि जिन खे ज़ुबान हूंदे कुदरत ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ न ॾींदो आहे। उहे वरी सलाम जे जवाब में ॿई ॿाहूं निरड़ ते मथे खणंदा आहिनि ऐं इहो महसूसु थींदो आहे ॼण खेनि मथे में सूरु हुजे। दोस्तो, के वरी सलाम जे जवाब में बुझो ॾेई वठंदा, के वरी हथ ॿधी अदब जो मुज़ाहिरो कंदा, त के वरी हथ सीने ते रखी कंध झुकाए नमस्ते वारो नमूनो अख़्तियार कंदा। के वरी उज़वनि खे चोरण खां सवाइ सलाम जे जवाब में रुगो भोले वारा ॾंद ॾेखारींदा। हालांकि सलाम जो चवणु सवाबु आहे, पर उन जो जवाबु ॾियणु वाजिबु आहे। जेको सलाम जो जवाबु न ॾींदो उहो गुनहगार थींदो। अल्लाह करीम शाल असांखे हिदायत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दोस्तो, मुआशरे जे अंदरि असां निगाह फेरायूं था त ग़ैर शरई रस्मुनि जो त को शुमार ई कोन्हे। ऐं हिते फ़क़ति ॿिनि ग़ैर शरई रस्मुनि जो ज़िक्र कयां थो, हिकु तोहर, ॿियो शादी। तोहर वक़्तु ॿार जे जिस्म खां जेको चमड़े जो ज़रिड़ो जुदा थिए थो, जंहिंखे जेकॾहिं बाज़ार में विकिरो कयो वञे त उन जे एवज़ हिकु पैसो बि न मिलंदो, बल्कि हिन चिछड़े खे को मुफ़्त में बि वठण लाइ तयारु न थींदो। लेकिन वाह खल तुंहिंजा खेल, वाहड़ चमड़ा तुंहिंजा बख़्त। तुंहिंजी जुदाईअ जी तक़रीब में मुस्लमान सवें हज़ारें रुपया वसूल करे रहिया आहिनि। हिन महांगाईअ वारे दौर में हिन चमड़े पीउ माउ खे बि मालामाल करे छॾियो। तोहर खां अॻु मोड़ ॿधा वेंदा, खेसि सरगिस जी सूरत में शहर जे घिटियुनि जी सर्वे कराई वेंदी। चङा भला सफ़ेद रीश मोतबर मूं जहिड़ा इंसान बि उन सरगिस में छोकिरे जे पुठियां बाहोशियार बादब हलंदा आहिनि। बैंड बाजनि जो ख़ासि एहतमाम हूंदो आहे, नाचुनि जे मथां पैसा घोरिया वेंदा आहिनि। न रुगो एतिरो, पर उन जुलूस जे मथां बि मींहं वांगुरु पैसा वसाया वेंदा आहिनि, जिन खे शहर जा रोशे कोॾिया छोकिरा मेड़ींदा आहिनि। छोकिरे जे पेर हेठां पैसा रखिया वेंदा आहिनि। हजम वरी वटी खयों बिरादर ऐं दोस्तनि अहबाबनि खां ओगड़ उगाड़ींदो आहे। पैसनि ऐं तोहफ़नि खे बाक़ाइदा तहरीरी सूरत में महफ़ूज़ करे रखियो वेंदो आहे, छो त हीउ उधारी भाॼी आहे, कर्ज़ आहे, कंहिं वक़्त में बि वापसि करिणो आहे। ख़ुशीअ जो आख़िरी आइटम इहो हूंदो आहे त तोहर खां फ़ौरन बैदि हिक ॿिए ते पाणी वसायो वेंदो आहे। ख़ुशी ऐं मस्तीअ जो मौक़ो हूंदो आहे, पर्दे जी पाबंदी न हूंदी आहे, औरत मर्द जो फ़र्क़ु न रहंदो आहे। खिलंदे ख़ुशियूं कंदे ड्रोड़ाईंदे हिक ॿिए जे मथां पाणी नातो वेंदो आहे। जी दोस्तो, शादीअ जे मौक़े ते अक्सर औरतूं बारीक सन्हा कपिड़ा पाए ईंदियूं आहिनि। पोइ उन्हनि सन्हनि कपिड़नि जे मथां जॾहिं पाणी नातो वेंदो आहे त पोइ नतीजो छा निकिरंदो, ए बेहयाई तुंहिंजो आसरो।
गैरतमंद मुड़ुस बि अहिड़नि मौक़नि ते माठ जो मुतालियो कंदे दिलचस्प मुक़ाबिला ऐं मंज़र ॾिसंदो रहंदो आहे। शाल अल्लाह करीम पंहिंजे पनाह में रखे, पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। दोस्तो, हिन महांगाई वारे दौर अंदरि बि माण्हुनि खे इहा ई सोच हूंदी आहे त भत खां सवा पुट जो तोहर कीअं थींदो। माण्हू छा चवंदा, मुंहुं पटे वेंदा, मेहणा ऐं मयारूं ॾींदा, भत खां सवा तोहर जो ॿुधी घोट माउ खे दौरा पइजी वेंदा आहिनि। औरत जो मुरीद मुड़ुस वीचारो छा करे, नेठि भत करणो ई पवंदो। मिसकीनीअ खे मद्देनज़र रखंदे कॾहिं त छोकिरो बलूग़त जे क़रीब थी वेंदो आहे, जंहिंजी उघड़ ॾिसणु हजम खां सवा बिना ज़रूरत जे हराम आहे। पर हिते त माखीअ जे मखियुनि वांगुरु माण्हुनि जा मेड़ा हूंदा आहिनि। अक्सर माण्हू बिना तकल्लुफ़ जे उघड़ ॾिसंदा आहिनि ऐं गुनहगार थींदा आहिनि। हदीस शरीफ़ में ईंदो आहे त उघड़ ॾिसंदड़ ऐं ॾेखारींदड़ ॿिन्ही ते ख़ुदा जी लानत आहे। मर्द जी उघड़ गोॾे खां मथे ऐं दुन खां हेठि आहे, पोइ उनजो वबाल बि साहिबे दावत मथां हूंदो आहे। तो हर वक़्तु जेकी कुझु रस्मूं कयूं वेंदियूं आहिनि, उहे सभु शरीयत जे ख़िलाफ़ ऐं ग़ैर शरई रस्मूं आहिनि। जी दोस्तो, तोहर जे बारे में हुकुम आहे त हजम खे घुराए, पंहिंजे नंढड़े जो तोहर कराए ऐं जेको मुनासिब उजूरो हुजे हजम खे ॾिजे। वधीक ॿिए कंहिं बि क़िस्म जे रस्म जी इजाज़त नाहे। रब रुसे मत खसे, हाणे कोन हथियार ॾसे उहो पार जंहिंमें जोखो जीअ जो। तोहर उघड़ आहे जंहिंखे ढकण जो हुकुम आहे। हिन मौक़े जी तशहीर ऐं ऐलान करण जी बि सख़्तु मुमानियत आहे। आउं उन्हनि अकुल जे अकाबरनि खां पुछणु थो घुरां, तव्हांखे जेकॾहिं वाक़ई सुन्नत सां मुहबत ऐं दिलचस्पी आहे त पोइ तोहर सां गॾु ॿियूं बि अहिड़ियूं सुन्नतूं आहिनि, उन्हनि जी बि तशहीर ऐं ऐलान कयो। जीअं नहनि जो लाहिणु आहे, शहपरनि जो कतरणु आहे, बग़लनि जा वार कूड़ाइण ऐं वग़ैरह वग़ैरह। कावड़ न कयो त अर्ज़ु खणी कयां, अवां कॾहिं अहिड़नि मौक़नि ते बि न्याणियुनि सियाणियुनि खे घुरायो आहे, दोलनि धमचरनि जो एहतमाम कयो आहे, भत जूं देगियूं लहराए दोस्तनि अहबाबनि खे खारायूं आहिनि, जे न त पोइ कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। मसनद अहमद में हज़रत इमाम हसन रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त तोहर जे मौक़े ते कंहिं शख़्स हज़रत उस्मान बिन अबुल आस खे दावत ॾियारे मोकिली, पाण अचण खां साफ़ इनकार फ़रमायो। जॾहिं खां न अचण जो सबबु पुछियो वियो त पाण जवाब में फ़रमायूं त असां कॾहिं बि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में तोहर वारे मौक़े ते न वेंदा हुआसीं ऐं न वरी का अहिड़े मौक़े ते दावत ई मिलंदी हुई। हिन हदीस शरीफ़ मां मालूम थियो त शरीयत में जंहिं अमर जो ऐलान ज़रूरी न आहे, उन जे वास्ते माण्हुनि खे गॾु करण बि ख़िलाफ़ सुन्नत आहे। अॼुकल्ह अहिड़नि मौक़नि ते परे ओरे दावतनामा मोकिलिया वेंदा, पोइ जे माण्हुनि खे अहिड़े मौक़े जो इतला मिली वञे ऐं वापसीअ में उहे मुबारकबाद जा ख़त रवाना कनि त उन्हनि खे बि अहिड़ो ई गुनाह थिए थो जहिड़ो उन मजलिस अंदरि शरीक थियण वारे खे थींदो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमाइनि था त जेको शख़्स गुनाह में शरीक न आहे मगर उन अमल खां राज़ी आहे, त उहो बि उन शख़्स वांगुरु आहे जेको उन मजलिस में शरीक आहे। अल्लाह करीम शाल पंहिंजी पनाह में रखे। दोस्तों, प्रोग्राम आहे सईं राह सिरात मुस्तक़ीम ऐं मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अशरी ताहिरी। अॼु मां असां तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं कयूं पिया
दिल में बर्दाश्त न थिए त सब्र ऐं तहमुल खां कमु वठिजो। कावड़ जो इज़हार न कजो, छो त कावड़ हराम आहे। दोस्तों, हिन महांगाई वारे दौर में माण्हू वक़्त जो फ़ाइदो वठंदा आहिनि ऐं शादी कार्डनि सां गॾु गिरेबीअ में तोहर जी दावत बि शामिलु कंदा आहिनि, छो त ही नामी गिरामी खेॾारी हिक धक सां ॿ शिकार कंदा आहिनि। अक्सर अवामुन्नास हिननि रस्मी पार्टियुनि खे साइड बिज़नेस करे इस्तेमालु कंदो आहे। वलीमो सुन्नत ऐं तोहर सुन्नत जा नाला ॾेई सादन सूदन ऐं अबोझ इंसाननि खे बेवकूफ़ बणाईंदा आहिनि। बेशक निकाह जी दावत सुन्नत आहे, उनखां मुंहुं मोड़णु न खपे। साॻे वक़्तु वलीमे जो भतु करणु ऐं खाइण बि सुन्नत आहे, पर निकाह बि उहो हुजे जंहिंमें दोस्त नहबाबनि ऐं दुनियादारनि सां गॾु ग़रीब मिसकीन दीनदारनि खे बि सॾियो वञे। पर हिते त सफ़ा उन जी उबतड़ ॼण त टिकेट ॾेखारे थिएटर में वञिणो आहे। क़ीमती कार्डनि जे क़ैद ऐं कोट में निकाह पढ़ायो वञे थो, जिते ग़रीबनि ऐं मिसकीननि जो पहचण बि महाल आहे। इस्लाम उन दावत खे बुछड़ी दावत कोठियो आहे, जंहिंमें दुनियादारनि खे सॾियो वञे ऐं ग़रीबनि मिसकीननि खे रोकियो वञे। वलीमो करणु वाक़ई सुन्नत आहे, पर वलीमो उहो आहे जेको शादीअ वारी राति खां ॿिए ॾींहुं कयो वञे। पर हिते त एडवांस बुकिंग जारी आहे ऐं उहो वलीमे जो भतु जेको मिटनि माइटनि दोस्तनि अहबाबनि खां अलावा मिसकीननि खे बि मुफ़्त खारायो वञे। लेकिन हिते उन जे बरक्स पार्टी जी सूरत में रस्ते रोक हूंदी आहे। ॿिन्ही तरफ़नि खां वाठा विहारिया वेंदा आहिनि ऐं मुंशी बि चइनि अखियुनि वारा हूंदा आहिनि, जिन वटि कलम ऐं नोटबुक बि इंतज़ार में हूंदो आहे। दोस्तों, मुंहिंजी त सलाह इहा आहे त अहिड़नि भतनि ते लाहूती शरबत वारे जी भरियल कैसेट वांगुरु भत वारी कैसेट बि हाज़िर हुजे, जेका पूरी मजलिस दौरान वॼंदी रहे। काॾे था वञो, मतां विया आहियो, भत खाई भॼणु न घुरिजे। साहिब दावत बि ग़रीब आहे। महांगाई जो दौरु आहे, कुझु साहिब दावत जो ॻोहो चाढ़णु घुरिजे। इहो ई दरवाज़ो आहे। जी दोस्तों, इहो ई दरवाज़ो आहे ऐं हितां ई ॿाहिरि वञिणो आहे। ऐं उन सां गॾोगॾु इहो बि चवणु खपे त तव्हांजो पुराणो ख़ादिम कलम ऐं किताब समेत हाज़िर आहे। वक़्त जो क़दुरु कयो। पैसा हथ में हुजनि, जंहिंजो इंतज़ारु हुयो पहुची वियो। महिरबानी, एहसान, कुर्ब थोरा, उधारी भाॼी आहे, ज़रूरु वापसि कबी। तोहर उघड़ आहे, शरीयत मूजिबि उनखे ढकणो आहे। उन जी तशहीर ऐं ऐलान करण बि ख़िलाफ़ सुन्नत आहे। पोइ जंहिं तोहर जी तक़रीब में ऐलान कया वञनि, दावतनामा छपराए ओरे परे वारनि खे पहुचाया वञनि, पोइ बि अहिड़ियुनि मजलिसुनि खे मुहम्मदी मजलिस कोठणु ऐं सुन्नत जो नालो ॾियणु हक़ीक़त में दीन इस्लाम ऐं शरीयत मुक़दस मथां टोक ऐं चथर आहे। अल्लाह ताला शल पंहिंजी पनाह में रखे। दोस्तों, यादि रखो, असीं गफ़ारी आहियूं, बख़्शी ताहिरी आहियूं, मुस्लमान आहियूं। मुख़्तलिफ़ निस्बतूं आहिनि, मुख़्तलिफ़ दरगाहुनि अलाह वारनि सां लाॻापियल आहियूं। हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह, जेके एशिया खंड जा तमामु वॾा कामिल वली थी गुज़रिया आहिनि, संदन दरगाह रहमतपुर शरीफ़ लाड़काणे में आहे। उहे हज़रत पीर मिठा जन जे दौर में मियाँ इमाम बख़्श जूणे जो सूबेदार जे घर में नंढड़ो ॿारु हो, जंहिंजो तोहर थियो। हुननि ॿी का बि गैर शरई रस्म कान कई, बाक़ी जलसे जो एहतमाम कयऊं, यानी क़ुरान हदीस मौलूद पढ़ाइण जे लाइ। परे उरे खां जमायत अची गॾु थी। उन जे खाइण पीअण लाइ भत जे देगिन जो बि इंतज़ाम कयो वियो। जॾहिं नातख़्वानी वाइज़ नसीहत पूरी थी त सभु माण्हू भत खाई पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं हलिया विया।
इहा ख़बर जॾहिं हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन खे पई त पाण खानपुरी जेकी खानपुरी जमायत हुई उन पूरी जमायत मथां सख़्तु नाराज़ थिया। माण्हू मोकिलियऊं, तव्हांजी बैत ख़तमु थी वई। वरी नई सिर ईमान जूं दुआऊं पढ़ी तौबह ताइब थी बैत कयो। बसि हज़रत पीर मिठा जन जे पैगाम पहुचण शर्त ख़लीफ़े साहब समेत पूरी जमायत रोअंदी रड़ियूं कंदी हज़रत पीर मिठा जी ख़िदमत में पहुती ऐं नए सिर बैत कयाऊं। पाण खे सख़्तीअ सां फ़रमायाऊं त आईंदह अहिड़नि मौक़नि ते का बि नातख़्वानी, वाइज़ तक़रीर ऐं भत न कयो वञे। जेको ईअं कंदो उहो असांजो मुरीद नाहे ऐं न वरी उनजो असां सां को ताल्लुक़ आहे। दोस्तों, प्रोग्राम आहे सईं राह जो पंजो प्रोग्राम। मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। हिन पल हलूं था सरकार जी सनाख़्वानी ॾांहुं। केॾांहुं न वञिजो, वरी बि इन प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। यकीनन ही असांजा प्रकार त अहिड़ा आहिनि जो सुधरणु ॾाढो मुश्किल आहे, पर वरी बि क़ुर्बान उन करीम तां जंहिंजे आहे ख़ुदा जी ज़ात जो फज़ुल थियो। मुझे शान वारे नबी कम ठाहे छॾियो आ। मुझे शान वारे नबी कम ठाहे छॾियो आ। गुनहगारनि जो रोई गमो लाहे छॾियो आ। मुझे शान वारे पुछी ॾिसो गार खत साईं कंहिंजी सार में रोई रोई पहाड़ क्या कंहिंजे प्यार में। पुछी ॾिसो गार खत साईं कंहिंजी सार में रोई रोई पहाड़ क्या कंहिंजे प्यार में। एॾो भाल तव्हां असां छो भुलाए छॾियो आ। एॾो भाल तव्हां असां छो भुलाए छॾियो आ। गुनहगारनि जो रोई गमो लाहे छॾियो आ। मुझे शान वारे नबी कम ठाहे छॾियो आ। मुझे शान वारे नबी कम ठाहे छॾियो आ। गुनहगारनि जो रोई गमो लाहे छॾियो आ। मुझे शान वारे रहियो महराज वेले साॻी फ़िक्रात में हबीब सां कौल कयो मौला मुलाक़ात में। रहियो महराज वेले साॻी फ़िक्रात में हबीब सां कौल कयो मौला मुलाक़ात में। वल सौफ़ वारे वाइदे रंग लाहे छॾियो आ। वल सौफ़ वारे वाइदे रंग लाहे छॾियो आ। गुनहगारनि जो रोई गमो लाहे छॾियो आ। मुझे शान वारे नबी कम ठाहे छॾियो आ। मुझे शान वारे तोड़े असां तुंहिंजो कम वणियो कोई कोना। अॻी क़ौम वांगुरु रिछ बणियो कोई कोना। तोड़े असां तुंहिंजो कम वणियो कोई कोना। अॻी क़ौम वांगुरु रिछ बणियो कोई कोना। मौला मोर वांगे चेहरो चमकाए छॾियो आ। मौला मोर वांगे चेहरो चमकाए छॾियो आ। गुनहगारनि जो रोई गमो लाहे छॾियो आ। मुझे शान वारे नबी कम ठाहे छॾियो आ। मुझे शान वारे रहंदो जंहिं क़ौम में ही जनाब रसूल आ। उन्हनि ते अज़ाब कयां मूंखे न क़बूल आ। रहंदो जंहिं क़ौम में ही जनाब रसूल आ। उन्हनि ते अज़ाब कयां मूंखे न क़बूल आ।
फरमाए छॾियो आ क़ुरान में ही रब फरमाए छॾियो आ गुनहगारनि जो रोई गमो लाहे छॾियो आ मुंहिंजे शान वारे नबी कम ठाहे छॾियो आ मुंहिंजे शान वारे नकामो में नेकिया न भलो आमालो कहिड़ो अज़ीमिया भला वीचार जो हालो नकाम में नेकिया न भलो आमालो कहिड़ो अज़ीमिया भला वीचार जो हालो कहिड़ो अज़ीमिया भला वीचार जो हालो रुगो नाम सना ख़ानी में लिखाए छॾियो आ रुगो नाम सना ख़ानी में लिखाए छॾियो आ गुनहगारनि जो रोई गमो लाहे छॾियो आ मुंहिंजे शान वारे नबी कम ठाहे छॾियो आ मुंहिंजे शान वारे नबी कम ठाहे छॾियो आ गुनहगारनि जो रोई गमो लाहे छॾियो आ मुंहिंजे शान वारे सुभान अल्लाह मुंहिंजे शान वारे नबी कम ठाहे छॾियो आहे। मोहतरम अब्दुर्रहीम आज़मी सिंध जो तमामु निरालो शाइर उन जो सिटरो ऐं करीम बख़्श जो ख़ूबसूरत आवाज़ प्रोग्राम आहे साईं राह ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशरी ताहिरी। अव्हां जा मोहबत भरिया मैसेज ऐं अव्हां जूं मोहबतूं इंशाअल्लाह प्रोग्राम जे आख़िर में ज़रूरु शामिल कंदासीं। जी दोस्तों, प्रोग्राम साईं राह जी पंजी कड़ी पंजो प्रोग्राम अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। अर्ज़ु रखी रहियो आहियां अॼोके हिन प्रोग्राम जो मौज़ू आहे इस्लाह मुआशरा। मुआशरे जी इस्लाह ऐं तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं मुमकिन आहे अव्हां खे न वणंदियूं हुजनि छो त सच ॾाढो कड़ो आहे, पर पहिरीं बि अर्ज़ु करे वियुसि त बर्दाश्त करिणो आहे। सब्र ऐं तहमुल खां कमु वठिजो। दोस्तो, असां अव्हां निगाह फिराए ॾिसूं अॼु त उहो नाज़ुक वक़्तु अची वियो आहे जंहिं शादीअ में दुहिल धमचर, शराब कबाब, राग रूप, नाच गानो, बुछड़ाई, बेहयाई जो सामान नाहे। अहिड़ी शादीअ खे अवाम अंदरि ग़मी तसवुरु कयो वेंदो आहे। न सिर्फ़ु एतिरो पर अहिड़ी मजलिस खां भाउ बिरादर बि बेज़ार थियो वञनि। मिटनि माइटनि जा मुंहं सुॼियल हूंदा, मुबारकुनि जे एवज़ मयारूं मिलंदियूं रहंदियूं। अहिड़ियुनि शादियुनि में मर्दनि सां गॾोगॾु औरतुनि जो बि दीनी अख़लाक़ी नुक़सानु थिए थो। जी दोस्तो, औरतूं ॾाढा हार सिंगार करे, उमदी ख़ुशबू लॻाए, पाण खे रेशमी ऐं बारीक कपिड़नि सां ढके, निहायत आला ज़ेवरनि सां सिंगार जी बेपर्दगी जी हालत में घर खां ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि। उहा औरत जंहिंखे शर्म हया जी देवी कोठियो वेंदो आहे। उहा साॻीअ सां जी माउ भेण न्याणी निड़ीअ ते ज़ोर ॾेई वात फाड़े उहे बेहयाई जा सेहरा ऐं कलाम चवंदी आहे जन खे ॿुधण सां शरीफ़नि जो नक में दम अचो वञे। न रुगो एतिरो पर उहा औरत डिस्को ते उहा डांस कंदी आहे जो फ़नकारा डांसर औरतूं बि लॼ खां मुंहुं वेड़े वेही रहंदियूं आहिनि। अहिड़े वक़्त में इल्म वारा चङा भला मोतबर माण्हू बि बेवस बणिजी वेंदा आहिनि। हालांकि शरई नुक़्ते निगाह खां औरत लाइ हुकुम आहे त क़ुरान करीम जेको सरासर रहमत ऐं बरकत आहे ॾाढिया न पढ़े त जीअं
संदसि आवाज़ ग़ैर मुहर्रम जे कननि ताईं न पहुची सघे। जी दोस्तो, अक्सर माण्हू पाण छॾाइण लाइ ईअं चवंदा आहिनि त अदा छा करियूं, छोकिरीअ वारा नथा मञनि, ॿकरी त कान्हे जा काहे अचूं। उन्हनि जी फरमाइश आहे बसि कहिड़े बि नमूने निभाइणो आहे। वॾड़ा चई विया आहिनि त जंहिं बि तरफ़ जो वाव लॻे उन पासे हलिजे, ॾिसी वाइसी मिटी माइटी त कान छिनबी। जी दोस्तो, मां अहिड़नि माण्हुनि खां पुछां थो त जेकॾहिं छोकिरीअ वारा कंहिं अहिड़ी ॻाल्हि लाइ ज़ोर भरनि ऐं ज़िद करे वेही रहनि जेका अव्हांखे नागवारा लॻे त पोइ मिसाल कर्ज़ अव्हां जे मथां रखनि, हू पाण खणनि ऐं चवनि अव्हां कर्ज़ अदा कयो, या वरी फ़र्ज़ु कयो उहे चवनि था त जेसि ताईं घोट जी माउ या भेण बिरादर जे अॻियां न नचंदी तेसि ताईं अव्हांखे छोकिरी न ॾींदासीं, त उन वक़्तु ही माण्हू छा कंदा? हिन बेग़ैरती ऐं बेइज़तीअ खे महज़ छोकिरी वठण लाइ बर्दाश्त कंदा, या कावड़ ऐं गुस्से में अची करे मरण ऐं मारण लाइ तयारु थींदा? इन करे जेको पाण खे मुस्लमान सॾाए थो उनजो फ़र्ज़ु आहे त शरीयत पाक जंहिं शइ खे हराम या नाजाइज़ करार ॾिनो आहे उनखां अहिड़ी नफ़रत हुअणु घुरिजे जहिड़ी पंहिंजी तबीयत ख़िलाफ़ु कंहिं शइ खां नफ़रत थींदी आहे। शरीयत पाक पेशाब खे बि हराम कयो त शराब खे बि हराम कयो आहे। शराब जे गिलास पीअण खां पोइ बि दिलि खे लोॾो नथो अचे, पर पेशाब जे हिकु ढुक अचण सां वात बंदि थियो वञे। शरीयत पाक इंसान जो मांस खाइण बि हराम कयो आहे त व्याज ऐं रुश्वत वठण खे बि हराम करार ॾिनो आहे। असांखे इंसान जे गोश्त खाइण खां त नफ़रत आहे, पर व्याज ऐं रुश्वत ज़रिए इंसान जी रत चूसण में मज़ो महसूसु करे रहिया आहियूं, छो त शराब, व्याज ऐं रुश्वत खां असांखे तबई नफ़रत नाहे। बहरहाल शरीयत जे ख़िलाफ़ कमनि में शादीअ वारनि खे साफ़ जवाबु ॾियणु घुरिजे। कंहिं बि उज़ुर या मजबूरी जो सबबु पेश न कजे, बल्कि साफ़ जवाबु ॾिजे त जॾहिं तव्हांखे अल्लाह जल शानहू ऐं उन जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाराज़पे जी परवाह नाहे त पोइ असांखे बि अव्हां जे नाराज़पे जी परवाह नाहे। दोस्तो, चवंदा आहिनि त दुहिल वॼे दोसू मुड़े। नाच गाने वारी औरत खे मजलिस वारनि जो ॾिसणु इहा अखियुनि जी ज़ना आहे। उन जे कलाम ऐं आवाज़ खे ॿुधणु इहा कननि जी ज़ना आहे। उन सां गुफ़्तगू करणु इहा ज़ुबान जी ज़ना आहे। इन जी तरफ़ दिलि जो मेलान रखणु उहा दिलि जी ज़ना आहे। मजलिस वारनि मां केतिरा अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके उन औरत सां हथ चुरांद कंदे बि शर्म महसूसु न कंदा आहिनि। इहा हथनि जी ज़ना आहे। अहिड़ी बुरी मजलिस ॾांहुं हलणु इहा पेरनि जी ज़ना आहे। पोइ ज़ाहिर आहे त अहिड़ियुनि शादियुनि अंदरि जिते मौसीक़ी जो ख़ुसूसी प्रोग्राम हूंदो आहे, तारीख़ मुक़ररु करे दावतनामनि ज़रिए परे परे इतलाह पहुचायो वेंदो आहे। पोइ अहिड़ी शादीअ में एतिरनि माण्हुनि खे गुनाह जे तरफ़ दावत ॾियणु, गॾु करणु, उन जो जेतिरो गुनाह हर हिकु माण्हू खे थींदो, उन्हनि सभिनी गुनाहनि खे मिलाए उहो समूरो गुनाह उन शादीअ जे सॾींदड़ खे बि थींदो। उनखां सवाइ अहिड़ी मजलिस वारनि खे ख़ुदा जो अहम फ़र्ज़ु नमाज़ पाण खे त मुश्किल नसीब थिए, पर उन ॻाइण वॼाइण ऐं दुहिल धमचर जे आवाज़ सां पाड़े वारनि जी निमाज़ में बि नुक़सानु ऐं ख़लल पैदा थिए थो। न रुॻो एतिरो, पर किन माण्हुनि खे उन परेशानी ऐं बेक़रारीअ में तमामु देरि सां निंड ईंदी आहे ऐं नतीजे में संदन फजर जी निमाज़ बि क़ज़ा थी वेंदी आहे। पोइ ज़ाहिर आहे त उन्हनि निमाज़ुनि जे तबाह ऐं बर्बाद थियण जो वबाल बि साहिबे दावत मथां ई हूंदो आहे। अक्सर माण्हू अहिड़ियुनि नाच गाननि वारनि मजलिसुनि कराइण में पंहिंजी इज़त, आबरू ऐं शोहरत सम्झंदा आहिनि ऐं न करण जी हालति में पंहिंजी घटिताई ऐं बेइज़ती तसवुरु कंदा आहिनि। पोइ ज़ाहिर आहे
त जॾहिं इंसानु गुनाह जे मथां फ़ख़ुरु करे ऐं न करण जी हालत में पंहिंजी बेइज़ती सम्झे त अहिड़ी हालत में गुनाह खे हल्को ऐं चङो सम्झणु लाज़िम नज़र अचे थो, जंहिंखे उलमाए किराम ईमान जे ज़वाल जो सबबु फ़रमायो आहे। दोस्तो, हिते इहा ॻाल्हि बि यादि रखो त गुनाह थी पवण सां दिलि में कुझु ॾुख ऐं अहसासु थींदो आहे, पर हिननि मजलिसुनि में शरीक थियण सां न रुगो उन गुनाह जी बुराई दिलि मां ख़तमु थी वेंदी आहे, पर उल्टो उनखे फरह ताईं मज़ो ईंदो आहे। हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फ़रमायो त मुस्लमान हुअण जी अलामत हीअ आहे त नेकी करण सां दिलि में ख़ुशी पैदा थिए थी, ऐं जॾहिं गुनाह थी पवे त पिशेमानी ऐं दिलि खे बुरो लॻे, पर जॾहिं बुराई बुछड़ाई करण सां दिलि में ख़ुशी पैदा थिए त पोइ ईमान किथे रहियो। जी दोस्तो, प्रोग्राम सईं राह पंहिंजी पुॼाणीअ जी तरफ़ वञी रहियो आहे। चाहियूं था त आख़िर में वेंदे वेंदे अमां सभिनी सजणनि जा प्यार भरिया पैगाम, सिक भरिया सनेहा ऐं मुहबत भरिया मैसेज शामिलु कंदा हलूं। अमां सभिनी दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। मदीनतुल मुनव्वरा मुंहिंजे महबूब आका पीरीअ जे पार खां असांजो तमामु निरालो नाले वारो ऐं बरख शाइर मोहतरम फ़क़ीर मोहम्मद मोहसिन क़ासमी चांडियो साहिबु पंहिंजे हिन प्रोग्राम सईं राह में शुरूआत खां आख़िर ताईं गॾु रहियो। खेनि भलीकार ऐं वॾियूं महिरबानियूं। अल्लाह पाक खेनि अजुर अता फ़रमाए। पाण लिखनि था त असां पीरनि फ़क़ीरनि ते वञण वारनि मंझां आहियूं, असां नेकनि जी निस्बत में रहण वारनि मंझां आहियूं, असां सुन्नत शरीयत जी कंदासीं ॻाल्हि ॿुधंदासीं, न की शिकवा गिला कंहिंजे करण वारनि मंझां आहियूं। वाह वाह। सेवण सचल ऐं राणीपुर भिटाई जा हू पांधीअड़ा ख़तमल क़ुरान पीरनि ते पढ़ण वारनि मंझां आहियूं, कंदा न आहियूं शिरक बिदअत न शरीयत जी को उबतड़ कमु, कंदा न आहियूं शिरक बिदअत न शरीयत जे को उबतड़ कमु, असां फ़ासिक ऐं फ़ाजिर खां भॼण वारनि मंझां आहियूं, असां वलियनि सगोरनि जे हथनि ते कई आहे बैयत। सुभान अल्लाह। असां वलियनि सगोरनि जे हथनि ते कई आहे बैयत, ख़ुदा वारनि जी महफ़िल में अचण वारनि मंझां आहियूं, मशहूरी शरीफ़ में मुर्शिद मुंहिंजो कामिल चवे मोहसन, मशहूरी शरीफ़ में मुर्शिद मुंहिंजो कामिल चवे मोहसन, ॿई उन जा मुबारक हथ चुमण वारनि मंझां आहियूं। सुभान अल्लाह, बारक अल्लाह, जज़ाक अल्लाह। अल्लाह ताला अव्हांखे अजुर अता फ़रमाए। यकीनन अव्हां मुहबत रखो था ऐं ईअं ई हुजणु खपे। अल्लाह वारनि जी लड़ न लॻंदासीं त पोइ उहो ई हशर थींदो जीअं लतीफ़ साईं फ़रमायो न त वहदहू ला शरीक लहू जन उतोसीं ईमान, तन मञो मुहम्मद कारणी कल बसाण लिसान, उहे फ़ाइक में फ़रमान अवतड़ कहन ओलिया। महिरबानी। मोहतरम उबैदुल्लाह मेमण ताहिरी साहिब जन प्रोग्राम में शामिल थिया। उन सां गॾोगॾु क़ुर्बान अली खोसो प्रोग्राम में शामिल थियो। नात ख़्वान यूसुफ सूमरो लिखे थो, जेसि ताईं जान हूंदी जान में नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में, हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर जी नात जो थल। वॾी महिरबानी। लिखे थो, माशा अल्लाह तमामु सुहिणो प्रोग्राम आहे। मोहम्मद मुनीर राजपर प्रोग्राम में शामिल थिया। ज़ुल्फ़कार लखण प्रोग्राम में शामिल थिया। मोहतरम बशीर अहमद तीवणो प्रोग्राम में शामिल थिया। ऐं उन सां गॾोगॾु मोहम्मद यासीन सठियो लिखे थो, ज़बरदस्त प्रोग्राम आहे सॼण, वॾी महिरबानी। अब्दुर्रहीम अब्बासी साहब प्रोग्राम में शामिल थिया। शमसदीन सोलंगी साहब, फ़क़ीर सोलंगी, सैयद नूर मुस्तफ़ा शाह मातली खां असांजा इंतहाई आशिक़ रसूल मोहतरम दोस्त ऐं मोहसिन, दीनी स्कॉलर ऐं दीनी उस्ताद ज़ाकिर अहमद पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। अब्दुल्ला गफ़ारी साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया ऐं लिखनि था बहितरीन प्रोग्राम सॼण, वॾी महिरबानी। माशूक मोहसिन अबड़ो, मोहतरम माशूक मोहसिन अबड़ा साहब, अव्हांजी महिरबानी। अव्हां लिखियो आहे ज़बरदस्त प्यारा साईं। ऐं उन सां गॾोगॾु मां थोराइतो आहियां मोहतरम फ़ैज़ मोहम्मद लाशारी दादू खां अलामा साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल थिया। अब्दुर्रहीम अब्बासी साहब जूं महिरबानियूं। रेडियो लिसनर क्लब झोल मंझां मीर अकरम टालपुर साहब,
लिखनि था माशाअल्लाह साईं अल्लाह आबाद रखे, वरी महिरबानी। मोहतरम आबिद अज़ीज़ साहब असांजा निराला शाइर पंहिंजे इन प्रोग्राम में शामिल रहिया, सलाम चवनि था, वरी महिरबानी। लख लाइक किरोड़ कुर्ब अवां जूं मोहबतूं। मोहम्मद सिद्दीक़ लुंड पंहिंजे प्रोग्राम में ॻोठु वलीदाद ख़ान लुंड लॻ सेठार जा खां शामिल रहिया, खेनि भली कार, वरी महिरबानी। अली बुघियो साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल थियो, चईं मौला पाक ख़ुशि कंदो सभिनी खे, आमीन सुमा आमीन। जोखियो नईम गराब कराची खां हे असांजो दोस्त प्रोग्राम में शामिल रहियो, लिखियईं अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम अस्सलाम। अवां लिखियो आहे त अॼु असांजी बहितरीन दीनी प्रोग्राम सुबह बख़ैर, वरी महिरबानी। लख लाइ किरोड़ कुर्ब। मोहम्मद सिद्दीक़ लुंड चयो आहे सुभान अल्लाह साईं बहितरीन कोशिश। ज़ाहिद हुसैन चवे थो माशाअल्लाह क़िबला साईं हाफ़िज़ ज़ाहिद हुसैन असांजो बहितरीन ख़तीब इमाम पंहिंजे सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी ॻोठ पीर बाजदी खां शामिल रहियो। उन सां गॾोगॾु अली बुघियो साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो, सलाम चईं भाउ वालेकुम अस्सलाम। मीर टालपुर लंडन खां पाण पंहिंजे प्रोग्राम में शामिल थिया ऐं चयूं साईं तव्हांखे असां सुघड़ ॾिसणु पसंदि कंदासीं। साईं मुंहिंजा इहा ई त सुगड़ाइप आहे, हक़ ऐं सच जो कलमो चवणु। यकीनन सुगड़ाइप पंहिंजो अदबी ज़ौक़ आहे ऐं सही राह असां अव्हां सभिनी जे लाइ राह हिदायत आहे। अली बुघियो यकीनन असांजे प्रोग्राम में शामिल रहियो ऐं चईं हुई तालिब हक़ जी तोॾे लाकूं तोड़, न मलाह न मकड़ी नकी ॿधे नोड़, पाणी पिनीअ बोड़ सुहिणीअ लेखे सीर में, वरी महिरबानी। लख लाइक ज़ाहिद हुसैन चयो अस्सलाम वालेकुम क़िबला साईं अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, हाफ़िज़ ज़ाहिद हुसैन ताहिरी सोसाइटी जाम शोरो, वरी महिरबानी। ज़ाहिद हुसैन सां गॾोगॾु मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडे जो मोहबत भरियो मैसेज त साईं हिते तहज्जुद नमाज़ जो वक़्तु आहे, अव्हां लाइ ख़ासि दुआऊं, वरी महिरबानी। लख लाइक किरोड़ कुर्ब। मां अव्हां जो इंतिहाई थोराइतो आहियां मोहतरम साईं फ़क़ीर मोहम्मद मोहसिन कासमी चांडिया साहब। यकीनन हीउ प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम आहे। ज़का महेसर प्रोग्राम में शामिल रहिया, अख़्तर मीराणी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया ऐं उन सां गॾोगॾु अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी जेकबाबाद ज़िले जामशोरे खां जमायत इस्लामी जा सीनियर अॻवान, अल्लामा मुफ़स्सिर क़ुरान मोहम्मद इदरीस डायरी साहब जन जा साहिबज़ादा मोहतरम हाफ़िज़ असदुल्ला डायरी साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल थिया। अख़्तर अली ताहिरी नवाब शाह खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। ख़ालिक ॾिनो ख़ासि खेली ज़िले ख़ैरपुर खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। सजण अव्हां सभिनी जी वरी महिरबानी। लख लाइक किरोड़ कुर्ब अव्हां जूं चाहतूं मोहबतूं। यकीनन हीउ प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम आहे, मोहबतुनि उख़ुवतुनि दीन जी मालूमात जो प्रोग्राम आहे। अल्लाह करीम शाल असां अव्हां जी हाज़िरी मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। ही कुर्ब कचहरियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान जूं क़ाइमु ऐं दाइमु रहनि। वेंदे वेंदे अॼोके प्रोग्राम जो दोस्तो अव्हांखे ॿुधायोसीं त सिंध जो नाले वारो सना खां मोहतरम जनाब करीम बख़्श मलिक ॾियाणी गौसपुर ज़िले कश्मीर जो तमामु सीनियर ऐं सुरीलो सना ख़्वां आहे, उनखे पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु कयोसीं ऐं अव्हां जे लाइ उन जी आवाज़ में ख़ूबसूरत नात पेश कयूं था।
पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आय हर हंद थिया हुबकार आयो मोहब मके में आय पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आयो अमर जी गोद में जानी रातो मनात जिती वीरानी आयो अमर जी गोद में जानी रातो मनात जिती वीरानी सूर्य रात सतार कई या सतारी सारी उतन बेहतर में झटपट कई झुकण वारी किया मोर करे जज सूरत सुहारी गुलाम नबी फौरन फुटी कई गुलन गुलजारी अज चन से चौधारी दिनी मालिकम के पाक के आयो अमर जी गोद में जानी रातो मनात जिती वीरानी आयो अमर जी गोद में जानी रातो मनात जिती वीरानी कोट किसरा में प्यादार आयो मोहब मके में आय पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आय हर हंद थिया हुबकार आयो मोहब मके में आय पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आय ओलहाओ भर दखिणे उत्तर खुशी हुजूर जिती वही घर घर खुशी हुजूर जिती वही घर घर कया भोए सोना सिंगार आयो मोहब मके में आय पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आय हर हंद थिया हुबकार आयो मोहब मके में आय पर थर में थिया थदकार आयो मोहब मके में आय साद कमल का सजन जद आयो सबन नबन मीलाद मल्हायो साद कमल का सजन जद आयो सबन नबन मीलाद मल्हायो सबन नबन मीलाद मल्हायो रुगो इब्लिस कई नहकार आयो मोहब मके में आय पर थर में थिया थद